अस्सलाम वालेकुम गोठ मिरासन में पीपल्स पार्टी जो जनाज़ो खयो हुयो आहे। हींअर तव्हां ॾिसो पिया हे MN इरफान लिगारी अज़ीज़ जुणे जो ऐं रफ़ीक जमाली जो जनाज़ो निकिरे पियो गोठ मिरासन मां। हींअर तव्हांखे मौजूदु सूरत हाल ॾेखारियूं पिया। हिकु मुक़ाम परे ॿियो लाश घर आहिनि। हिन लाशनि खे असां खणी बि नथा सघूं। यज़ीज़ ऐं ज़ालिम जेके आहिनि हींअर मरी विया आहिनि। हे मुराद अली शाह साहिब जा जेके वोटर आहिनि हींअर तव्हां ॾिसो हालत हिन जी इज़त वॾी आहे साठ बीपीआर जी तव्हां ॾिसो दोस्तों ही चवे पियो त हे मरंदा वरी असां हिननि खे खुलो ॾींदासीं। हींअर तव्हांखे अहिड़ी मुसीबत खां ॿाहिरि कढनि था राजा मोबाइल हथ कर सुख कर बाबा खणूं था हितां अहिड़ी पाणी मां। दोस्तों ॾिसो पिया गोठ मिरासन मां पीपल्स पार्टी जो जनाज़ो निकितो आहे। उन खां बावजूद जेका आहे काफ़ी माण्हू जेका आहिनि हिकु लाश घरो ॿियो मुक़ाम परे आहे। हींअर हिननि भड़वनि खे हिननि यज़ीदनि खे इहा ज़ालिमनि खे इन्हनि खे नथा खणी सघूं। असांजा माण्हू जेके आहिनि ॾाढा थकिजी पिया आहिनि। कुलो मटाईंस बाबा अला कुलो मटाईंस अज़ीज़ कुलो खणाईंस। अदा मौलवी साहब पतो है ना चलो ना जनाज़े नमाज पढ़ंदा मौलवी साहब पतो है ना बाबा गोठ मिरासन मां जो कोई जनाज़ो निकितो आहे। ही आवाम जेका आहे उन्हनि सां गॾु आहे। जनाज़ो हींअर खणंदी जनाज़े नमाज पढ़ंदा ख़बर अचो अचो रखो पाणी मां कंजरनि जो असां लाश कढे अॻियां असां जनाज़े नमाज पढ़ंदासीं पर इन्हनि कुझु न कयो आहे। पीपलनि वरी बस हिननि खे मुर्दनि जे पाणी मां कढे आया आहियूं। हाणे अॻिते हली हिननि जी नमाज पढ़ंदासीं। रखो 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 हिते हिननि जी नमाज दोस्तों पढ़ते 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 नमाज पढ़ो बाबा लाइन उठाओ पानी में साझे पानी में पानी पानी अरे भाई आस्ते बाबा आस्ते बस बस इतने रखो बाबा सीट बाबा हींअर ॻाल्हि आहे त गोठ मिरासन मां जेको आहे जनाज़ो निकितो आहे। MN इरफान लिगारी ऐं ज़फर लिगारी अज़ीज़ जुणे जो मुराद अली शाह साहिब जेके आवाम खणी आई आहे हेॾे पाणी मां कढे आई आहे। उन खां बावजूद जेका आहे आवाम नमाज़ पढ़े थी बस दोस्तों हींअर गोठ में असां पीपल्स पार्टी जो जनाज़ो खयो आहे।